वालेकुम। सिंध जे मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बंबरो। अॼु असांखे मालूम थियो आहे त नसरुल्लाह गॾाणीअ जी वालदा जी मदियत में FIR दाख़िल थी चुकी आहे केस जी। पर असांजे मुल्क में सभु कुझु ॿ नंबरी आहे। एतिरी ॿ नंबरी आहे जो असांजे इंसाफ़ जा दर्जा तरनि में रहंदा आहिनि, तरनि में तरंदा आहिनि, बल्कि तरनि में ॿुॾंदा आहिनि। सो अलाह ताला नसरुल्लाह गॾाणी जी वालदा खे इंसाफ़ ॾिए। बाक़ी हिन मुल्क में इंसाफ़ कीअं हूंदा आहिनि अव्हांखे सॼी ख़बर आहे। अॼु ॿुधायूं था अव्हांखे असां गर्मीअ जो अहवालु। त गर्मी अॼु 29 मई ते गर्मीअ जी शदीद लहर जेका कराची में दाख़िल थी रही आहे, हीअ कराचीअ जो इलाइक़ो आहे। इन में ॾिसी सघो था अव्हां त गर्मी तमामु घणी थींदी। हिन गर्मीअ जे पैदा थियण जी वजह असुलु सबबु इहो आहे त ईरान मां, अफ़गानिस्तान मां हवाऊं तमामु गरम, जाबलू इलाइक़नि जूं गरम तरीन हवाऊं उहे सिंध में दाख़िल थी रहियूं आहिनि बलूचिस्तान जे रस्ते। ऐं बलूचिस्तान जे रस्ते सिंध में दाख़िल थी कराची जी तरफ़ अची रहियूं आहिनि। ऐं कराचीअ में जेके सामूंडी हवाऊं हलंदियूं आहिनि उन्हनि सामूंडी हवाउनि जो रुख़ कुझु तब्दील थी हेठि हलियो वियो आहे। इन जे करे कराचीअ में अॼु खां यानी 29 मई खां अरबा जे ॾींहं खां शदीद तरीन गर्मी थींदी ऐं टेम्परेचर 42-44 ताईं पहुची सघे थो कराचीअ जो। इन खां अलावा अॼु कराचीअ खां अलावा ठटे जो टेम्परेचर बि 46-47-48 बि थी सघे थो। बदीन जो बि 47 खनि टेम्परेचर पहुची सघे थो। मिठी ऐं इस्लाम कोट में 45 डिग्री ताईं टेम्परेचर वञी सघे थो। जॾहिं त नंगर पारकर जे इलाइक़नि में 42 टेम्परेचर वेंदो। बाक़ी असांजा जेके उत्तर सिंध जा इलाइक़ा आहिनि, जकबाद थी वियो या सखर, दादू, नवाबशाह, शहदादपुर, इन्हनि इलाइक़नि में गर्मी दर्जो सभिनी इलाइक़नि में 50 डिग्री रहंदो। सुभाणे यानी अॼु 29 तारीख़ ते गर्मी कॾहिं घटि थींदी? संगत सुवाल पुछे थी त गर्मी घटि कॾहिं थींदी? त गर्मी 1 तारीख़ खां 1 जून खां थोरी घटि बि, पर गर्मी त ओतिरी रहंदी तक़रीबन 45 ताईं अची सघे थी, 46 ताईं अची सघे थी। उनखां वधीक घणो घटि गर्मी न थींदी। पर हिन दफ़े जेको कराचीअ में गर्मीअ जो दर्जो वधण वारो आहे अॼु खां, उहो एतिरो घणो वधण वारो आहे जो कराचीअ जा जेके रहवासी आहिनि उहे हमेशह थधी मौसम हुजण जे करे थधी मौसम जा हेराक आहिनि। उन्हनि लाइ वॾी परेशानीअ जो सबबु थींदो ऐं उन्हनि खे एहतियात करणु घुरिजे। हाणे असां अव्हांखे हवाउनि जा वहिकिरा ॿुधायूं था। हवाउनि जे वहिकिरनि में हिकिड़ियूं हवाऊं ईरान खां, अफ़गानिस्तान खां, बलूचिस्तान खां थींदियूं सिंध में दाख़िल थी रहियूं आहिनि कराची वटां। ऐं इन खां अलावा पूरे खीरतर रेंज खां सिंध में दाख़िल थी रहिया आहिनि। इन्हनि गरम हवाउनि जे करे सिंध में गर्मी वधंदी ऐं इहे हवाऊं ॾखण सिंध ताईं गर्मी खणी ईंदियूं ऐं पूरे ॾखण सिंध खे लाड़ वारनि इलाइक़नि खे सभिनी खे गरम करे छॾींदियूं। ऐं इहे हवाऊं जेके आहिनि हीअ अव्हां ॾिसी सघो था त हीअ समुंड खां हीअ उत्तर तरफ़ वञी टर्निंग करे वरी सैलून खां फिरी बांग्लादेश वञी रहियूं आहिनि। छाजे करे त बांग्लादेश में ही ताज़ो रिसेंटली जेको तूफ़ान हलियो पिए उहो अञा ताईं उते हुन जा बादल मौजूदु आहिनि। तूफ़ान कमज़ोर थी चुको आहे पर बांग्लादेश पूरे खे ॿोड़े चुको आहे ऐं बांग्लादेश में एतिरी बरसाति थी आहे जो बसूं अधु बसूं ॿुॾी चुकियूं आहिनि। रोडनि ते बसूं पूरी बस ॿुॾल आहे।
वीडियोज़ अहिड़ा अची रहिया आहिनि उतां खां त उन्हनि जे रोडनि ते बसूं शहरनि में अध ताईं ॿुॾी चुकियूं आहिनि। त एतिरी शदीद बरसाति थी आहे, हिन जे बारे में असां अॻु में ई ॿुधायो हो त बांग्लादेश में शदीद बरसातूं थींदियूं सामूंडी तूफ़ान जे करे, ऐं उते ॿोॾि तमामु घणा नुक़सान कंदी, तमामु वॾी ॿोॾि ईंदी। त उते इहा ई सूरत हाल आहे त हीअ हवाऊं वञनि पियूं, अञा ताईं हिते लो प्रेशर मौजूदु आहे। जेको हीउ चकर हली रहियो आहे हवा जो, हीउ लो प्रेशर आहे, इहो अॻिते नेपाल तरफ़ वेंदो। बहरहाल ई हवाऊं अञा लो प्रेशर हुजण जे करे बांग्लादेश तरफ़ ई वञी रहियूं आहिनि, ऐं जॾहिं हीउ लो प्रेशर तूफ़ान वारो ख़तमु थींदो ऐं बिल्कुलु नॉर्मल थी वेंदो त पोइ हीअ हवाऊं मॉनसून हवाउनि जी शिकिल में बे ऑफ बंगाल खां मथे सफ़रु कंदियूं कश्मीर तरफ़, ऐं इन खां विच हिंदुस्तान खां थींदियूं मथे वेंदियूं ऐं आहिस्ते आहिस्ते मॉनसून सिस्टम खे मथे खणी वेंदियूं, याने हिंदुस्तान जे विच तरफ़। ऐं ॾखिण हिंदुस्तान जे काफ़ी इलाइक़नि में बरसातूं जारी आहिनि, जिते पिणु सूरत हाल ख़राबु आहे तमामु घणी। ऐं इहे बरसातूं जॾहिं सिंध में दाख़िलु थींदियूं त असां अॻु में ॿुधाए चुका आहियूं त सिंध में बरसातूं काफ़ी ज़्यादा थींदियूं, ऐं असांजा ॾिसंदड़ ऐं असांजा ॿुधंदड़ इन ॻाल्हि जा सुवाल जवाब पुछनि था पिया त असांखे थोरो तफ़सील सां ॿुधायो त किथे केतिरी बरसाति पवंदी। त असां ॿुधाए चुका आहियूं, पोयां वीडियोज़ रखिया आहिनि, मौजूदु आहिनि असांजे यूट्यूब चैनल ते, पेज ते बि रखिया आहिनि। बरसातुनि जा मक़दार असां ॿुधाए चुका आहियूं त ॾखिण सिंध में शदीद तरीन बरसातूं थींदियूं, ऐं ओभर सिंध में तमामु घणी बरसाति वसंदी, ओलह सिंध में तमामु घणी बरसाति वसंदी, पर सभिनी इलाइक़नि खां वधीक बरसाति ॾखिण सिंध में वसंदी। त हाणे अचूं था असां सैटेलाइट जे वीडियो तरफ़। जीअं ही सैटेलाइट फुटेज आहे, जेका लाइव सैटेलाइट फुटेज आहे, ऐं हिन फुटेज में तव्हां ॾिसी रहिया आहियो ककरनि जी मूवमेंट ओभर तरफ़ खां ओलह तरफ़ आहे। इहा ई ओभर तरफ़ खां ओलह तरफ़ वारी मूवमेंट यानी चुरपुर ककरनि जी मॉनसून हवाउनि सबबु हूंदी आहे। न त कुझु वक़्तु पहिरियां खां ओलह जा सिस्टम हली रहिया हुआ, त ओलह जे सिस्टमनि जे करे हिन ई इलाइक़े में जेके ककर हुआ उहे ओलह खां ओभर तरफ़ वञी रहिया हुआ, पर हाणे ओभर खां ओलह तरफ़ ककरनि जो सफ़रु जारी थियो आहे। त इन जो मतिलबु इहो आहे त मॉनसून सिस्टम जा ककर हिते पहुची चुका आहिनि ऐं मॉनसून सिस्टम जूं हवाऊं जारी थी चुकिया आहिनि। इन खां अलावा असां हिन जाइ ते असांखे ॿुधायूं था त हिंदुस्तान जे आख़िरी हिसे खां ओलह तरफ़ हिन जाइ ते ई ककर मौजूदु आहिनि, जिन जे बारे में हिन पोज़ीशन जे बारे में असां अव्हांखे अॻु में ॿुधायो हुयो त हिते लो प्रेशर पैदा थींदो, जेको जून जे 15-20 तारीख़ ताईं हिते कंहिं सामूंडी तूफ़ान खे पैदा करे सघे थो, लो प्रेशर पैदा थियण खां पोइ। ऐं हिन तूफ़ान जो रुख़ सफ़रु उहो मथे ई थींदो, याने थी सघे थो त हीउ तूफ़ान हिन साल जेको हिते पैदा थींदो उहो हितां गुजरात खां ई क्रॉस थी राजस्थान तरफ़ वञे, सऊदी अरब तरफ़ न वेंदो, छाकाणि त सऊदी अरब में तमामु घणी बरसातूं थियूं आहिनि ऐं उते तमामु घणी बरसातुनि सबबु जेके गर्मी पद आहे सभिनी इलाइक़नि जो घटि आहे, यानी कि ओमान ऐं सऊदी अरब, यमन वग़ैरह जे इलाइक़नि जो या दुबई जे इलाइक़नि जो जेको गर्मी पद आहे उहो हिन साल तमामु घटि आहे। गर्मी पद घटि हुजण जे करे जेको बि सामूंडी तूफ़ान पैदा थींदो आहे उहो उन्हनि इलाइक़नि तरफ़ सफ़रु कंदो आहे जंहिं तरफ़ गर्मीपद इलाइक़े जो गर्मीपद ज़्यादा हुजे, वधीक हुजे। त हिन साल गर्मीपद असांजे इलाइक़नि जो घणो आहे ऐं असांजे इलाइक़नि में सिंध जो तमामु घणो गर्मीपद आहे, यानी 50 डिग्री ताईं वञे पियो, जॾहिं त राजस्थान जो बि गर्मीपद एतिरो घणो कोन्हे को।
असां खां ॿ टे डिग्रियूं 4 डिग्रियूं खनि घटि रहंदो आहे। पर हिन साल सिंध में तमामु घणी गर्मी पई आहे, त हिन साल असांखे काफ़ी ख़तरो महसूसु थिए थो त जेकॾहिं हिन जाइ ते तूफ़ान पैदा थी थो वञे त उहो तूफ़ान असांजे ॾखण सिंध जे इलाइक़े ताईं हिट करे सघे थो। अलाह ख़ैरु कंदो। अच्छा, हीअ अॼु जी असांजी जेका रिपोर्ट आहे इहा पूरी थी। असांजो चैनल सब्सक्राइब कयो, असांजे चैनल खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, उन्हनि ॾांहुं लिंक मोकिलियो ऐं पंहिंजनि संगत खे पंहिंजी खे चओ त हीअ चैनल सब्सक्राइब कनि ऐं असांजे चैनल जी मालूमात मां सिंध वासियुनि खे फ़ाइदो पहुचाइनि। अव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।